नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां पेट्रोल जी क़ीमतुनि में लाथ खां पोइ पंप मालिकनि पेट्रोल न हुअण जो जवाज़ ॼाणाए पंप बंदि करे छॾिया आहिनि, जंहिं सबबि टंडो अलाहियार वासी सख़्त परेशान आहिनि। इन हवाले सां पेश आहे नसीर शाह जी हीअ रिपोर्ट। टंडो अलाहियार वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोल, डीज़ल, गासलेट ऐं ऑयल वग़ैरह जूं क़ीमतूं घटाइण जे बावजूदि बि सॼे मुल्क जी ज़िले टंडो अलाहियार में पेट्रोल डीज़ल जी शदीद खोट थी वई आहे। ज़िले टंडो अलाहियार जे तालको टंडो अलाहियार, तालको झंडो मरी, तालको चंबड़ जा जेके बि ॿाहिराड़ी जा इलाइक़ा आहिनि ऐं उन्हनि ते पेट्रोल पंपनि ते डीज़ल पेट्रोल मिलणु ॾाढो महांगो थी वियो आहे ऐं पेट्रोल किथे बि कोन मिली रहियो आहे। अगरि किथे मिली रहियो आहे त लिक चोरीअ में, सो बि ॿीणनि अघनि ते, जॾहिं त ज़िले टंडो अलाहियार जी आवाम सख़्तु परेशान आहे। गाॾियुनि वारा, मोटर साइकिल, रक्शा हलाईंदड़ मज़दूर तबिके जा माण्हू सख़्तु परेशान आहिनि। उन खां अलावा ख़ासि करे ज़िले टंडो अलाहियार जे ॿाहिराड़ी जा जेके इलाइक़ा आहिनि जिन में स्कारप टूएल जेके हलनि था ऐं ज़मींदारनि जा जेके टूएल आहिनि उहे डीज़ल ते ऐं इंजणनि ते हलनि था, जंहिंजे करे डीज़ल न मिलण जे करे हज़ारे एकड़नि ते पोखियल फसल आबादगारनि जा सुकी तबाह थी रहिया आहिनि, जंहिंजे करे बि आबादगारनि खे किरोड़ो रुपया नुक़सानु पहुची रहियो आहे। ऐं जॾहिं त ज़िले इंतिज़ामिया पारां टंडो अलाहियार जे कंहिं बि पेट्रोल पंप या उन जे बंदि करण जे बावजूदि बि उन्हनि ख़िलाफ़ु का बि क़ानूनी कार्रवाई न पई कई वञे, जंहिंजे करे अवाम सख़्तु परेशान आहे। वफ़ाक़ी हुकूमत त ऐलान करे छॾियो, उन जे बावजूदि बि सिंध हुकूमत पारां या पंहिंजो ज़िले इंतिज़ामिया पारां के बि क़दम न खंया विया आहिनि, जंहिंजे करे आम माण्हू सख़्तु परेशान आहे। हितां जी टंडो अलाहियार जी अवाम आला अख़्तियारी वारनि समेत ज़िले इंतिज़ामिया टंडो अलाहियार ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो थी करे ऐं घुर थी करे त मुल्क मंझि जेको पेट्रोल जो बहिरान आहे, ख़ासि करे ज़िले टंडो अलाहियार मंझि जेको ॿाहिराड़ी जा इलाइक़नि में बिल्कुलु पेट्रोल ऐं डीज़ल गासलेट मिलणु मुश्किल थी वियो आहे, उन्हनि ज़ख़ीरा अंदोज़ी कंदड़नि ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई कई वञे। ऐं जॾहिं त हिते इहा बि मालूम थियो आहे त कुझु पेट्रोल पंप मालिकान जेके डीज़ल खणी ॿियनि हंधनि ते रखाया आहिनि, जेके ब्लैक ते विकिरो करे रहिया आहिनि। डीज़ल जेको 80-85 रुपए ताईं हो, उहो हींअर 200 रुपए ताईं पंहिंजो मिली रहियो आहे, जंहिंजे करे आबादगारनि सख़्तु परेशान आहिनि। कैमरामैन टीम सां गॾु नसीर मोहन शाह, मेरान टीवी टंडो अलाहियार।